नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के ठरी मीरवा मां खबर ॾींदालूं त ठरी मीरवा परसां ॻोठ अलावत शहर में सुगड़ हुसैन बख्श शहर जी 15वीं वरसी मल्हाई वई, जंहिंमें सिंध सुगड़ भलाई तंज़ीम जे मरकज़ी सदर मुमताज़ अब्बासी ऐं जूनियर मोहम्मद मलूक अब्बासी सुगड़ गुलाम मोहम्मद शहर ऐं ॿियनि मरहूम सुगड़ हुसैन बख्श शहर जी यादि में ॾोर बेत शहर पढ़ी संदेश के सारायो वियो। उन मौके ते गेस्ट अॻवान मक़सूद मैसर जावेद एवान पिण शरीक थिया। प्रोग्राम जी मेज़बानी कंदड़ अलावत शहर अलादाद शहर अब्दुल बाकी शहर मौलवी रफीक शहर डॉक्टर बख्त अली ऐं ॿियनि कई। मुमताज़ अब्बासी ॻाल्हाईंदे चयो त फ़कीर हुसैन बख्श पंहिंजी सॼी ज़िंदगी सुगड़ाप खे अर्पे छॾी, जंहिं मुख़्तलिफ़ सिंधी चैनल तोड़े रेडियो खैरपुर ते पिण केतिरा ई प्रोग्राम कया हुआ। संदसि जे कयल सुठनि कमनि सबबि असीं सभु अॼु बि इन खे यादि कयूं पिया। आख़िर में दुआ ख़ैर पिण घुरी वई ऐं आयल महिमाननि जो डॉक्टर मोहम्मद उस्मान शहर पिण शुक्रिया अदा कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।